सखरण मां सिंधियाना न्यूज़ नेटवर्क की रिपोर्टर मीर मोहम्मद कीरियो मूजिब जनरल इलेक्शन 2024 में NA 208 ते पाकिस्तान पीपल्स पार्टी के नामज़द उम्मीदवार सैयद गुलाम मुस्तफ़ा शाह 1,25,352 वोट खणी कामयाबी हासिल कई ऐं GDA जो नामज़द उम्मीदवार सैयद ज़ीन शाह 58,714 वोट खणी ॿिए नंबर ते रहियो। PS 38 सखरण जे पीपल्स पार्टी के नामज़द उम्मीदवार गुलाम कादिर चांडियो 66,121 वोट खणी कामयाबी हासिल कई, जॾहिं त GDA पारां नामज़द उम्मीदवार सैयद ज़ीन शाह 40,839 वोट हासिल करे ॿिए नंबर ते रहियो। मुकमल तफ़सीलुनि मूजिब त NA 208 ते 334 पोलिंग स्टेशन ते रजिस्टर वोटरनि जो तादाद 4,29,942 है, जिनमें मर्द वोटरनि जो तादाद 2,31,066 ऐं औरत वोटरनि जो तादाद 1,98,876 है। कास्ट कयल वोटनि जो तादाद 2,17,513 है, जिनमें 1,21,917 मर्दनि ऐं 95,596 औरत वोटरनि पंहिंजे वोट जो हक़ इस्तेमालु कयो, जॾहिं त 1,60,04 वोट ख़ारिज करार ॾिना विया। NA 208 ते वोटनि जी शरह 5.59% रही। PS 38 जे 188 पोलिंग स्टेशन ते टोटल रजिस्टर वोटनि जो तादाद 2,19,981 है, जिनमें 1,15,677 मर्द वोटरनि 1,43,004 औरत वोटरनि आहिनि। मजमूई तौर ते 1,23,127 वोटरनि पंहिंजो वोट जो हक़ इस्तेमालु कयो, जिनमें 67,587 मर्द वोटरनि ऐं 55,540 औरत वोट कास्ट कयो, जॾहिं त दुरुस्त वोटनि जो तादाद 1,15,634 ऐं ख़ारिज वोटनि जो तादाद 7,494 आहे। PS 38 ते वोटरनि जो टर्न आउट 55.97% रहियो।